बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या रसूल अल्लाह। सभ खां पहिरियां तमामु अहले कलम साफ़ी भाइरनि जो अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर जी तरफ़ां शुक्रियो अदा कयूं था, जिन हमेशा प्यार ऐं मोहब्बत सां नवाज़ियो आहे। अॼु बि अवां पंहिंजा कुर्ब जा क़दम खणी अंजुमन तलबा इस्लाम जी कॉल ते आयो, अवां जी वॾी महिरबानी। अॼोकी असांजी प्रेस कॉन्फ्रेंस शिकारपुर शहर में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां ऐं ख़ुसूसन अॼु लब्बैक या रसूल अल्लाह मोटरसाइकिल रैली जे सिलसिले में असांजा क़ाइदे तलबा बिरादर मोहतरम जनाब अब्दुल सलाम अवान मरकज़ी सदर अंजुमन तलबा इस्लाम पाकिस्तान प्रेस कॉन्फ्रेंस कंदा ऐं ख़ुसूसी इलाइक़ाई सूरत हाल जेकी असांजी अंदरूनी सिंध जी जेकी सूरत हाल लॻी पई आहे उन सिलसिले में साईं प्रेस कॉन्फ्रेंस। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहायती शुक्रगुज़ार आहियां अवां अहले कलम दोस्तनि साथियुनि जो, बिलख़ुसूस अंजुमन तलबा इस्लाम शिकारपुर जा साथी जन इस्तक़बाल रबीउल अव्वल जे हवाले सां साल हा साल जेकी रैली निकिरे पई लब्बैक या रसूलुल्लाह मोटरसाइकिल रैली, उनमें शिरकत जे लाइ शरीक थिया आहियूं। उन शिरकत जे तवसल सां अवां सां मुलाक़ात रही, ॾाढी ख़ुशी थी। जीअं त हिन टाइम असांजे मुल्क पाकिस्तान बिलख़ुसूस सिंध जे अंदरि जेकी सूरत हाल आहे असां खां बख़ूबी अवां वाक़िफ़ु आहियो त हिन टाइम असांजे मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जी आवाम सां जेको हुकूमत जे तरफ़ां बर्ताव कयो थो वञे, जहिड़ा सलूक रचाया था वञनि पिया, जन मरहलनि मां असांजी हिन वक़्तु आवाम गुज़री रही आहे, तमामु मुश्किल दौरु गुज़रे पियो। बिलख़ुसूस असांजा जेके हिन टाइम नौजवान साथी जेके उन जा मिल माफ़िया आहिनि, जेके उन जा स्टॉक माफ़िया आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सब्सिडी ॾेई करे उन्हनि खे मज़बूत करनि था। अवामी सतह ते को उन जो कमु नज़र कोन थो अचे पियो, जॾहिं त इन मुआशिरे जे महांगाई जे हिसाब सां असांजे इलाइक़े जे अंदरि शिकारपुर खे ॾिसो, कशकोर खे ॾिसो, घोटकी खे ॾिसो, बदनज़मी वधे थी पई ऐं असांजे इलाइक़े जे अंदरि खाना जंगी वधे थी पई, असांजे इलाइक़े जे अंदरि अगवाकारी वधे थी पई, अगवा बर तावान जो सिलसिलो वधे थो पियो। इन जो मेन कारण इहो ई आहे जो असांजे अंदरि हिन वक़्तु का सब्सिडी अवामी सतह ते नथी ॾिनी वञे पई ऐं जहिड़े हिसाब सां महांगाई जी शरह ॾींहों ॾींहुं वधंदी वञे थी पई, त इहे बि सिलसिला अञा वधंदा वेंदा। इंशाअल्लाह अज़ीज़ अंजुमन तलबा इस्लाम इहो पैगाम खणी हर शहर में इहो ई एहतिजाज रिकॉर्ड कराईंदी रहे थी अवां कलम साथियुनि जे साम्हूं, त हुकूमत खे असां बावर करायूं त अवामी सतह ते को असांखे हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो वञे, अहिड़ो को सिस्टम ॾिनो वञे जंहिंमें असांजा नौजवान ग़रीब तबिके वारा जेके आहिनि उहे पंहिंजी तालीम खे बहाल करे सघनि ऐं ईंदड़ मुस्तक़बिल पाकिस्तान जो रोशन थी सघे। तब्दीली कीअं अची सघे थी? जेकी असांजी सिंध आवाम जेकी आहे उहा हिन टाइम यरगमाल थी चुकी आहे ऐं असां ॿिनि हिसनि में यरगमाल आहियूं। कॾहिं असां कचे साइड वञी यरगमाल धाड़ेलनि जे हथां थियूं था, त कॾहिं वरी असां हुकूमती सतह ते यरगमाल आहियूं। इन जे करे असांजे आवाज़ खे दॿायो थो वञे। अगरि कोई पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरण जे लाइ तयारु बि आहे, कोई आवाज़ु उथारे बि अथो, त इहे ई असांखे दॿाए करे असांजे जेकी सिंधी आवाम आहे उनखे मायूस कनि था पिया ऐं असांजे हक़ शिकनी कई थी वञे पई। इन हिसाब सां इहे हुकूमत पंहिंजो निज़ाम पाण हलाए असांजे मथां मुसलत थी करे हुकूमत कंदा, बाक़ी अवामी सतह ते को उन्हनि सां हिकिड़ो मोहबती रिश्तो न रहियो आहे। अवाम खे छा पैगाम ॾींदो उन हवाले सां? अवाम खे सुजाॻ थियणु खपे। अॼु असांजा बच्चा हिन टाइम हिकु वक़्त जे विलेज लाइ परेशान आहिनि, त सुभाणे इहे असां ख़ुदकशियुनि ते आमादा थी वेंदासीं। असां पाण खे ॿिए जे हथ यरगमाल कराए असां पाण खे मायूस थी करे बजाए इन खां बहितर आहे त असां निकिरी करे रोडनि ते पंहिंजा हक़ वठूं ऐं पंहिंजी असलियत खे सुञाणूं त असां अवाम जी ताक़त छा आहे ऐं उहा ताक़त असांखे हिन दफ़े जी इलेक्शन जनरल इलेक्शन जे अंदरि आज़ादाना मुनसिफ़ाना तरीक़े सां असां इस्तेमालु कयूं त इंशाअल्लाह अज़ीज़ बहितरी थी सघे थी पई। हिन वक़्तु जेको रेंजर ऑपरेशन जो जेको ढोंग हिकिड़ो हलायो वियो आहे असां अवाम खे हिकिड़ो पागल करण जे लाइ, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ईंदड़ जमहूरी इलेक्शन जे हवाले सां पंहिंजो सिक्को साफ़ु करण जे लाइ ऐं पंहिंजे हिकिड़ो अवाम में तासुर पैदा करण जे लाइ, जॾहिं त इन जो अवाम खे कोई बि फ़ाइदो न मिलंदो, चाहे रेंजर ऑपरेशन थिए या कुझु बि थिए।
जो को हल न आहे न इहा क़ौम जूं आदतूं कीअं ख़तमु थींदियूं असां वटि? धाड़ियल कल्चर कीअं ख़तमु थींदो? धाड़ियल कल्चर तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असांजी पुलिस मंझां सियासी इन्वॉल्वमेंट ख़तमु थी वेंदी ऐं उनखे फुल एंड ऑर्डर उनखे पंहिंजे थ्रू कमु करणु ॾिनो वेंदो तॾहिं ई असांजी सभु शयूं मुमकिन आहे। त हाणे त पुलिस जो हिन में हो ई न आहे जॾहिं सिधी उन्हनि रेंजर्स खे अख़्तियार ॾिना 6 महीननि जा। रेंजर बि असांजे हुकूमती इदारनि जे अंडर में कमु करे थी पई उन्हनि खे उहो ई कमु करणो आहे जेको उन्हनि खे डिक्टेशन ॾिनी वञे थी पई। हाली इहो आहे त असांजा इदारा फाल थी वञनि जेके बि असांजा इदारा आहिनि चाहे असांजी अदलिया हुजे असांजी पुलिस हुजे असांजी रेंजर हुजे उनखे फुल एंड ऑर्डर तव्हां सियासी इन्वॉल्वमेंट खां हटी करे उनखे तव्हां कमु करणु ॾियो त पोइ ॾिसो उहा हुकूमत ई आहे उहा हुकूमत साॻी हिकिड़ी हुकूमत वेठी आहे जेका उहा आने थी ऐं लाहे थी। अच्छा, जनरल इलेक्शन के हवाले से क्या कहेंगे आप कि ऐसा ही जनरल इलेक्शन के हवाले से क्या कहेंगे कि सदर पाकिस्तान ने तारीख भी दे दी? मेन करणु आहे त एहतसाब अगरि हुकूमत खे करिणो आहे त पंहिंजे घर खां करे आवाम खां न करे। रिसेंटली हाणे सिर्फ़ु असांजे जेको इलेक्ट्रिक सिस्टम खे डेवलप करण जे लाइ हुननि छा कयो ग़रीब आवाम जी जेके कुंडियूं हुयूं उन्हनि खे कटे हू पंहिंजी करप्शन खे लिकाइणु चाहिनि था पिया। असल करप्शन त उन्हनि जे घरनि में पई अचे उन्हनि जूं जेके फैक्ट्रियूं हलनि थियूं इंडस्ट्रियल टोटल एरिया हले थी पई तव्हां उन्हनि जो एहतसाब कयो तव्हां उन्हनि जा कनेक्शन चेक कयो उन्हनि केतिरे बिल पेड कया नी तव्हां 4 ग़रीबनि जा घर कटे करे उहे अॻे पंहिंजे हिकिड़े वेले जी मानी जे लाइ परेशान आहिनि तव्हां उनजी ॿिनि पखनि वारी बिजली कटे तव्हां छा इंसाफ़ करणु चाहियो था पिया। अगरि हुकूमत खे सीरियस तरीक़े सां कमु करिणो आहे त उन्हनि खे एहतसाब पंहिंजे घरां करिणो आहे पंहिंजे इदारनि खे मज़बूत ऐं मुनसिफ़ाना अंदाज़ में कमु करिणो आहे। असांजी नेब गैर फ़ाल आहे एंटी करप्शन असांजो सिस्टम सारो गैर फ़ाल आहे असांजे पुलिस जे अंदरि टोटल सियासी इन्वॉल्वमेंट आहे जंहिंजे करे असांजा इदारा हिन टाइम बिल्कुलु गैर फ़ाल थी चुका आहिनि। टोटल बजट असांजे इदारनि जे मथां ख़र्च थिए थी पई ऐं जेको आहे टैक्स ॾियण जे लाइ असांजी ग़रीब आवाम मौजूदु आहे। जेसीं ताईं सही नमूने सां इदारा असांजा फ़ाल तरीक़े सां कमु न कंदा त कॾहिं बि असांजो मुल्क डेवलप न थींदो अॻिते। रबीउल अव्वल असांजो हिकिड़ो अहले सुन्नत जो हिकिड़ो बहितरीनु अक़ीदो आहे ऐं असां रबीउल अव्वल खे ईद जीअं ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं जॾहिं त कुझु शयूं असां तव्हांखे इहो नोट कराईंदा हलूं त हुकूमती सतह ते रबीउल अव्वल जे हवाले सां असां सां का कॉम्प्रोमाइज़ न आहे का कोऑर्डिनेशन न आहे। हुकूमत नाअहल आहे को बि असांखे हिन टाइम शहर जे अंदरि तव्हां सफ़ाई जो निज़ाम ॾिसो सिक्योरिटी जो निज़ाम ॾिसो कंहिं बि हिसाब सां असांखे हुकूमत संजीदा नज़र कोन थी अचे पई त इन जे करे असांजो अक़ीदी तौरु असां पंहिंजे सिर्फ़ु पाण जेके असांजा साथी आहिनि उहे अंजुमन तलबा इस्लाम जे थ्रू पूरे पाकिस्तान जे अंदरि मीलाद शरीफ़ जा प्रोग्राम थींदा जेके जेके असांजूं डेट अनाउंस थियल आहिनि असांजा प्रोग्राम पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ थींदा लेकिन हुकूमत संजीदा तरीक़े सां कोई बि कमु करण जे लाइ तयारु न आहे।